आए को वा इलाज नाले ते 50 रुपए ॾियो बुख ते बीठाऊंगा मानी खायूं अदा इलाज नाले ते 50 रुपए ॾियो अला खुश कंदो बुख ते बीठाऊं मानी खाईंदो अरे फकीर 5 न 10 50 रुपयो एक लॉकडाउन लगी पई आ पैसे जो काल आ 50 रुपए घुरे तो माफ कर इलाज नाले ते ॾियो वा 50 रुपए बुख ते बीठाऊं मानी खाईंदो इलाज नाले ते 50 रुपए ॾियो वा अदा 50 रुपए इलाज नाले ते अला तो खुश कंदो मोला वधाईंदो बुख ते बीठाऊं मानी खाईंदो वाह फकीर वाह जो गाल कई थी एक तो लगी लॉकडाउन पई महीनो थी वियो लॉकडाउन लगी पे रुपयो ही जेब में ना है तो वट जेके भी आहिनि बे त हली का वठियूं गॾु खायूं का शइ